कराची में ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। अवामी शिकायतुनि ते असिस्टेंट डायरेक्टर एंटी करप्शन ओभर के उहिदे तां बरतरफ़ कयो वियो आहे। शकील अहमद राना के उहिदे तां हटाए संदसि ख़िदमतूं सर्विस खाते हवाले कई वयूं आहिनि। शकील अहमद राना के उहिदे तां हटाइण जो नोटिफिकेशन भी जारी कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। अवामी शिकायतुनि ते असिस्टेंट डायरेक्टर एंटी करप्शन ओभर के उहिदे तां बरतरफ़ कयो वियो आहे। शकील अहमद राना के उहिदे तां हटाए संदसि ख़िदमतूं सर्विस खाते हवाले कई वयूं आहिनि। शकील अहमद राना के उहिदे तां हटाइण जो नोटिफिकेशन भी जारी कयो वियो आहे। अवामी शिकायतुनि ते असिस्टेंट डायरेक्टर एंटी करप्शन ओभर के उहिदे तां बरतरफ़ कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची में अवामी शिकायतुनि ते असिस्टेंट डायरेक्टर एंटी करप्शन ओभर के उहिदे तां बरतरफ़ कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां आवाज़ न्यूज़ जो चीफ रिपोर्टर गाज़ी झंडीर असां सां लाइन ते मौजूद आहे। जी गाज़ी झंडीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, कराची जो असिस्टेंट डायरेक्टर है एंटी करप्शन जो ओभर ज़ोन जो शकील अहमद जैसे अवामी शिकायतुनि ते इंक्वायरी खां पोइ उहिदे तां हटायो वियो आहे। शकील अहमद के हुकुम जारी कियो वियो आहे त हू पंहिंजी ख़िदमतूं आहिनि उहे सर्विसिस खाते के हवाले करे। पहिरियां ही डेपुटेशन ते एंटी करप्शन में मुक़ररु हुयो जॾहिं त इंक्वायरी में अवामी शिकायतूं मतलब साबित थियूं ऐं बेज़ाब्तियूं साबित थियूं। बदनवानी जे इल्ज़ाम हेठि खेसि न रुगो उहिदे तां हटायो वियो आहे पर खेसि एंटी करप्शन मां खाते में रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। जी ठीक है गाज़ी, अवां जी मेहरबानी अपडेट करण लाइ।